अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नवां ॾिसो पिया फास्ट न्यूज़। मां आहियां साजिद कोराई। खबर शामिल कंदासीं। चूहड़ जमाली मां SSP सिजावल सुहाई अज़ीज़ ठालपुर जे हिदायतनि ते मंशियात फ़रोशन ख़िलाफ़ कार्रवायूं जारी आहिनि। SHO चूहड़ जमाली गुझे इतला ते शाह यकीक रोड कचो मड़ स्टाफ ते छापो हणी जवाबदार याकूब मकरो 700 गुटके पूरी सुमैत गिरफ़्तार कयो वियो आहे। जवाबदार ते चूहड़ जमाली थाणे ते मंशियात एक्ट तहत केस दाख़िल पिण कयो वियो आहे। SHO बशीर मल्ला मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मंशियात फ़रोशन खे कंहिं बि सूरत में बख़्श न कंदासीं। मटियारी मां ख़बर आहे त वफ़ाक़ी सरकार पारां पेट्रोल जे अघनि में 7 रुपया 6 पैसनि जी कमी वारे ऐलान खां पोइ ज़िले जे अक्सर पेट्रोल पंपनि मालिकनि पेट्रोल जी सप्लाई बंदि करे छॾी आहे। गुज़िरियल 6 ॾींहनि खां पोइ मटियारी ज़िले जो अवाम मटियारी जी अणु सबबि काफ़ी मुश्किलातनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। ॾेढ त पेट्रोल पंपनि तां पेट्रोल गायब थियण खां पोइ दुकाननि ते पेट्रोल विकिरो कंदड़ माफ़िया सरगर्म थी 120 ताईं पेट्रोल जो विकिरो कनि पिया। पर पेट्रोल जे इन शदीद बहरान में कबीर क़ौमी शरह ते वाक़िए सामान पेट्रोल पंप ते पेट्रोल जी सप्लाई जारी आहे। खबर शामिल कंदासीं। घोटकी मां डिप्टी कमिश्नर घोटकी लेफ्टिनेंट रिटायर्ड मोहम्मद ख़ालिद सलीम जे हिदायतनि ते असिस्टेंट कमिश्नर ज़िले जे 50 पेट्रोल पंपनि ते छापा हणी सूरत हाल जो जाइज़ो वरितो। उन दौरान मापतौर में खोट करे मनपसंद अघु वसूल कंदड़ पेट्रोल पंपनि खां मजमूई तौर 3,30,000 रुपया ॾंड वसूल कयो वियो आहे। उन सिलसिले में डिप्टी कमिश्नर जो चवण आहे त कुझु पेट्रोल पंपनि खां आयल मार्केटिंग कंपनियुनि खां सप्लाई जा मसइला दरपेश आहिनि। उन बावजूद अवामी शिकायतनि तहत अहिड़ी सूरत हाल दौरान मुनाफ़िक़ोरे शहरनि खे फुरींदड़ पेट्रोल पंपनि ख़िलाफ़ कार्रवाई सिलसिलो शुरू कयो वियो आहे। उन करे पंप मालिकनि खे घुर्जे त हू सरकारी अघनि मुताबिक़ पेट्रोल ऐं डीज़ल विकिरो कनि ऐं मिक़दार में खोट खां पासो कयो वञे। ॿी सूरत में मथनि ॻरा ॾंड लागू कया वेंदा ऐं ज़िले इंतिज़ामिया महसूस कयो त सरकारी अघनि ते अमल न कंदड़ पेट्रोल पंप सील बि करे सघजनि था। वधीक ख़बरुनि ऐं न्यूज़ अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट न्यूज़।